हिकिड़ी कथा ईंदी आहे शास्त्रनि में। हिकिड़ो कसाई गऊ माता खे ॻोल्हे पियो। गऊ माता हेॾे भॼी वई, कसाई पोयों डुकंदो आयो, विच ते महात्मा वण जे हेठों भॼन पियो करे। महात्मा जो नालो मूंखे यादि न आहे, सची घटना। पुछणु लॻो, महाराज जी तव्हां गांइ खे ॾिठो आहे हेॾे वेंदे काॾे? हथ में उनखे काती आहे, गांइ खे कटण जो हथियार। और पुछे थो गांइ काॾे वई आहे? हाणे महात्मा वीचारे अञा सभु वचन कॾहिं ज़िंदगीअ में कूड़ ॻाल्हायो न हुजे, सच जे रस्ते ते हले, ॿियनि खे बि उहा राह ॾेखारे। हाणे अगरि सच ॻाल्हाए त गऊ माता जा प्राण वेंदा। ऐं चए थो कूड़ मां ॻाल्हायो न आहे त कूड़ ॻाल्हाइणो न आहे, चओ हरे राम। पर अहिड़ी जॻह ते कोई कूड़ बि ॻाल्हाए न त उनखे पाप न लॻंदो, चओ हरे राम। छो जो कूड़ ॻाल्हाए करे बि उन सच जी त रक्षा कई, धर्म जी रक्षा कई। कूड़ ॻाल्हाए करे कूड़ खे बढ़ावो त न ॾिनो, कूड़ ॻाल्हाए करे सच खे ई त मथे कयो, धर्म खे मथे कयो, चओ हरे राम। संत चवनि था मतिलबु इहो न आहे कि खंड आ की रेती आहे, खंड खे खंड चयोसीं, रेतीअ खे रेती न। मतिलबु इहो आहे कि असां धर्म ते हलियासीं कि न, कंहिंजे प्राणनि जी रक्षा कईसीं, धर्म जी रक्षा कईसीं या न कईसीं। असली सच त इहो आहे। लेकिन महात्मा ॾाढा बुद्धिमान हुआ। चवण लॻा त अरे कसाई, तूं कंहिंखां थो पुछे? अरे साईं तव्हां खां थो पुछां। ॿुधाईंदो केरु? ज़बान ॿुधाईंदी। हा त ज़बान सां ॿुधायो न, ज़बान त ॾिठो ई कोन्हे। महात्मा था चवनि ॾिठो कंहिं, ॾिठो त अखियुनि आहे, अखियुनि ॾिठो आहे, उहे ॿुधाए नथी सघनि, ज़बान ॿुधाईंदी, उन ॾिठो न आहे। हाणे कीअं मां तुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾियां? उहो कसाई अनपढ़ गंवार मूर्ख जाहिल, उहो त सर खुजाइण लॻो त महात्मा चए छा थो पियो? मूंखे त सम्झ में ई नथो अचे। उल्टो ॻाल्हाइण में बीहारे रखीसि, बीह ते पहिरियों जवाबु ॾे। तुंहिंजो पुछे न गांइ काॾे वई आहे? हा मां ॾिठो त आहे बराबरि, त बाबा ॿुधायो न। कीअं ॿुधायां? ॾिठो त अखियुनि आहे न, त बाबा ॿुधायो न। त अखियूं कीअं ॻाल्हाईंदियूं? अखियूं ॻाल्हाईंदियूं न छा? अरे त ज़बान सां ॿुधायो, ज़बान त ॾिठो ई कोन्हे। वापसि हली वियो, चओ हरे राम। त इन तरह सां उन गऊ माता जी रक्षा कई।